जर्मनी समझे पियो तो हू ही दुनिया जो आला नस्ल आ रहा है। इन लक़ब ते फ़क़ति संदनि हक़ आहे उजाड़ जॾहिं त इन मामले में रूस जा मुहक़क़िक़ पोइते न रहिया ऐं हू सेंट्रल एशिया जे रियासतुनि खे रूस जो हिसो करार ॾींदे आर्यन बरतरी ते पंहिंजो हक़ जताइण लॻा। माना आर्य बाबा असां आहियूं, होॾा जर्मन चवनि असां आहियूं, होॾा ईरानी चवनि असीं आहियूं। असल में सिंधु माथरी जी सभ्यता ते नाम निहाद आर्यन जे हमले वारी बेबुनियाद थ्योरी घड़ींदड़ यूरोपी ऐं जर्मन माहिरनि में भी इन ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि त आर्यन जो असल वतन कहिड़ो आहे, छाकाणि त आर्यन जे हमले वारो तस्वर ई कूड़ ते ॿधल हो, जंहिं करे हर माहिर इन कूड़ खे बुनियाद फ़राहम करण लाइ ॿिए कूड़ जो सहारो वरितो। माना हिकिड़ो कूड़ था ॻाल्हाइनि, हाणे उन कूड़ खे बुनियाद फ़राहम करण वरी नओं कूड़। जर्मन माहिर मैक्स मोलर आर्यन खे विच एशिया जो करार ॾिए थो, जॾहिं त हिकु ॿियो जर्मन माहिर एंड्रियास नीहरिंग आर्यन खे ॾखिण रूस जो रहवासी करार ॾिए थो। ॿिए तरफ़ बेरनस्टेन आर्यन खे कर्गिज़ स्टेपी साबित करण की कोशिश थो करे। नाज़ी जर्मन आर्यन जो नस्ल जर्मन करार ॾियनि था। हिकु ॿिए माहिर मोर्गान मूजिब आर्या ओलह साइबेरिया जा रहवासी हुआ। साॻी तरह जेराज़ोफ माहिर आहे आर्यन खे ओलह कैप्शन समुंड वारे इलाइक़े जो रहवासी साबित करे थो, जॾहिं त प्रोफेसर मैकडोनल मूजिब आर्या ओभर यूरोप जा रहवासी हुआ। हाणे केॾो फ़र्क़ु आहे। वरी डॉक्टर गिलेक्स आहे, उहो त चवंदो आर्या ऑस्ट्रिया या हंगरीअ जा रहवासी आहे। जेकॾहिं आर्या वाक़ई को हक़ीक़ी नस्ली ग्रुप हुजनि हा ऐं अॼु बि इतफ़ाक़ सां ज़िद हुजनि हा त पंहिंजे नाले ते थींदड़ हिन जुदा पट बद ख़ुदकशी खे तरजीह ॾियनि। चवंदो असां आहियूं केरु, हिकिड़ा चवनि जर्मन, हिकिड़ा चवनि रूसी, हिकिड़ा चवनि कर्गिज़ आहिनि, असां आहियूं केरु। त माना एॾो वॾो फ़र्क़ु इन करे हुयो छाजे करे जो हिकिड़ो कूड़ ते ॿधल मफ़रूज़ो हुयो, जंहिं ते जुदा पट तेसि ताईं जारी रही जेसि ताईं हिटलर खे शिकस्त न आई। हिटलर शिकस्त खां पोइ इहो नज़रियो पंहिंजो पाण सकरात में हले वियो, मरण लॻो। अॼु दुनिया जे अंदरि माहिर इहा ॻाल्हि तस्लीम कनि था त इहो मफ़रूज़ो हो, इहो कूड़ ते ॿधल हिकु थ्योरी हुई, पर असां बरे सगीर जा माण्हू अञा उन मां जान छॾाइण लाइ तयारु न आहियूं। छाजे करे जो चवंदा आहिनि त बाबा पंहिंजी ॻाल्हि आहे हिकिड़ी, पाण जेको कल्ह ॻाल्हि कई न, अॼु बि उन ते बीठा हूंदासीं भली सॼी दुनिया हिकिड़े पासे थी वञे, पर असां पंहिंजे ज़बान ते पका रहंदासीं। सो असां पंहिंजी ज़बान ते पका रहंदे अॼु बि आर्यन नस्ल परस्ती वारे नज़रे जी न सिर्फ़ हिमायत कयूं था, पर सिंधु माथिरी ते उन हमले खे हक़ीक़ी तस्वर कंदे उन लाइ अजीब ग़रीब दलील ॾियूं था। सिंध जे माण्हुनि खे दरावड़ करार ॾियूं था, जेके वरी चवंदा भॼी पिया। न चवंदा भॼी विया त अॼु सिंध जा माण्हू दरावड़ कीअं, अॼु त सिंध जा माण्हू आर्या हुजणु घुरिजनि। छाजे करे चवंदा आर्या आया ऐं दरावड़ भॼी विया, हलिया दरावड़ वञी जेको ताबिल ॾाढो निकिता। त जॾहिं सिंध मां माण्हू जेके उहे सिंधु माथिरी जा नाम निहाद वारस दरावड़ जेके उहे भॼी विया, त हाणे जेके रहनि था उहे त आर्या आहिनि। त पोइ ही दरावड़नि जो वतन, असां दरावड़ जा फर्ज़ंद आहियूं, इहो नाटक बंदि थियणु घुरिजे।